कलोई में भी सकाफ़ती रंग निर्वार थी विया आहिनि जॾहिं त गवर्नमेंट गर्ल्स ऐं बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी खान लुंड में एक शानदार सकाफ़ती प्रोग्राम रखियो वियो जंहिं में धरती धणियुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं सकाफ़ती ॾियारो ईद वांगुरु मल्हायो वियो। मज़लूम नियाणियुनि सां साथ जे वचन जे सिरे हेठि मल्हायो वियो जॾहिं त स्कूल जे शागिर्दनि पारां सिंधी गाननि ते रक़्स पिणु कयो ऐं टेबलोज़ पिणु पेश कया विया। आयल महिमाननि खे स्कूल जे बानी हाजी खान लुंड पारां अजरकूं ऐं सिंधी टोपियुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया ऐं महिमाननि पारां स्कूली शागिर्दनि में इनाम पिणु विरहाया। उन मौक़े ते स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे मज़लूम नियाणियुनि सां साथ ॾियण जे वचन तौरु मल्हाए रहिया आहिनि। असांखे अॼु ॾाढी ख़ुशी थी आहे त इन स्लोगन सां सिंध टीवी वारा मल्हाए रहिया आहिनि। मूंखे तमामु ख़ुशी थी आहे हे जेके सिंध टीवी वारा हिते असां वटि आया आहिनि जेको प्रोग्राम हलियो आहे मुंहिंजे गवर्नमेंट स्कूल प्राइमरी में हाजी खान लुंड में तमामु सुठो थियो आहे। मुंहिंजे तमामु पाड़े वारनि आस पास वारनि खे इहो आहे नियापो त पंजनि बचनि खे छॾीनि अहिड़ा प्रोग्राम कराइनि त ॿार सुधरनि। हीअ ॿारड़ा जेको लाॾेला ॻाइनि पिया इहे जेके शो थी रहिया आहिनि इहे सभु जेको असांजी सकाफ़त में शामिलु आहिनि ऐं उनखां पोइ असां सिंध टीवी वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं जिन पंहिंजो वक़्तु कढी असां वटि हिते आया ऐं इहो जेको प्रोग्राम आहे असां नियाणियुनि जे मज़लूम नियाणियुनि जे वचन तौरु मल्हाए रहिया आहियूं ऐं इन ई खे असां चाहियूं था त तइलीम खे अॻिते उजागर कयूं। शागिर्दनि टेबला तकरियूं ऐं मुख़्तलिफ़ जेको पेश कया आहिनि जज़्बो जेको शागिर्दनि जो असांखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। असां सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असांजे सकाफ़ती ॾियारे मल्हाइण जो मक़सदु आहे असांजी सिंध सां मुहबत जेका अज़ल खां अचे पई ऐं इंशा अल्लाह ताला असां ईअं ई सिंध सां जेको सो मुहबत कंदा रहंदासीं। अॼु ॻोठ हाजी खान लुंड कलोई गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में हीउ ॾियारो असां मल्हाए रहिया आहियूं। हिननि जो वधीक चवणु हो त असां अॼोको ॾियारो ईद वांगुरु ई मल्हायूं था। सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। कैमरामैन अब्बास तरी सां गॾु इरफान खोसो, सिंध टीवी न्यूज़, कलोई, थरपारकर।